पनुआखिल रोहिड़ी बागड़ जी सुल्तानपुर रेंज जे रहिजी वियल सरकारी बेलन में मुबैना तौर कंजर्वेटर DFO सखर ऐं ॿियनि जे आशीर्वाद सां वणनि जी वाढी जारी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआखिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी, अव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदो हलां त सिंध में सूंहं जी अलामत सम्झा वेंदड़ ऐं माहौलियाती गिदलाइण घटाइण जो बास पड़ियल सिंध जा ॿेला त तबाह थी चुका आहिनि, पर ज़िले सखर जा जेके रहियल ॿेला हुया उन्हनि मां बि वॾे पैमाने ते पनुआखिल रोहिड़ी रेंज, बागड़जी रेंज ऐं सुल्तानपुर जे ॿेलनि में वॾे पैमाने ते ॿेले खाते जे अमलदारनि जी मिलीभगत सां कात कुआड़ा विधाया विया आहिनि ऐं सरकारी रहियल जेके वण आहिनि उहे बि वॾे पैमाने ते वढाइण जो सिलसिलो तेज़ कयो आहे। हीअ मंज़र अव्हां ॾिसी सघो था त ही कचे खां बचाव बंद खां क्रॉस करे ट्रैक्टर ट्रालियूं सरकारी काठ ॿेले जे खाते जे काठ जूं ट्रैक्टर ट्रालियूं आरा मशीननि तरफ़ विकिरो कयूं वञनि पियूं राति जे पेट में ऐं वॾे पैमाने ते कचे जा रहियल जेके ॿेला आहिनि, वण आहिनि, उन्हनि में कात कुहाड़ा विधा विया आहिनि। ऐं अव्हांखे इहो बि इंकशाफ़ कंदो हलां त सुप्रीम कोर्ट पारां 2017-16 में ॿेले खाते जे अमलदारनि खे सख़्तु हिदायतूं कयूं वयूं त सिंध जा ॿेला ऐं आबाद करे सिंध जी ॿेले जूं ज़मीनूं फौरी तौर ते ख़ाली करायूं वञनि ऐं बेजारे वणकारी शुरू कई वञे। महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची